वाइस प्राइल ख़बर सिलसिलो जारी ख़बर शेयर कंदासीं। पिराले खां प्रेस क्लब जे सहाफ़ी अब्दुल सलाम बलोच 12 सालगिरह जो तक़रीब मुंतक़िल कई वई। पिराले जे सहाफ़ी अब्दुल सलाम बलोच जे जनम ॾींहं जे हिकु शानदार तक़रीब पिरालो प्रेस क्लब ते मुंतक़िल कई वई। उन मौक़े ते पिराले प्रेस क्लब जे केक काटियो वियो, जंहिंमें प्रेस क्लब जा समूरा सहाफ़िन शिरकत कई, जंहिंमें प्रेस क्लब जे सदर अब्दुल कईम शेख सनाला बलोच, न्याज़ अली सोलंकी, अब्दुल जब्बार मीरानी, ज़फ़र बलोच, मुश्ताक सोलंकी, अनवर नारेजो, इमरान लूडो समेत पिराले प्रेस क्लब जे सभिनी मेंबरनि शिरकत कई। अब्दुल सलाम बलोच पारां आयल महिमाननि खे केक काटियो वियो ऐं वॾे जनम ॾींहं जूं पिणु दुआऊं घुरी वयूं। वॉइस ऑफ पिराले पेज खे लाइक करणु शेयर करणु न विसारींदा।